ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था कयूं। ख़ुदि खे फ़रिश बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, सर्वशक्ति स्वरूप, निर्विघ्न आत्मा है। मां आत्मा सदा आनंद में रहने वाली गुणवान, ज्ञानवान, शक्तिवान है। ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा लक्ष्य रखणो खपे। जीवन में असांखे सदा लक्ष्य रखणो खपे कि मूंखे ईअं करिणो आहे। जॾहिं लक्ष्य रखंदासीं न, उन अनुसार लक्षण बि ईंदा। असां लक्ष्य रखियो मूंखे सुबुह जो एतिरे बजे उथणो आहे। असां लक्ष्य रखियो कि मूंखे हीअं करिणो आहे। त लक्ष्य रखंदासीं त बाबा जी, परमात्मा जी मदद भी मिलती है ना। अगर ये सोचदासीं वेठा ही रहंदासीं त परमात्मा जी मदद भी कीअं मिलती न। भई ॿार भी अगर लक्ष्य रखे मूंखे ईअं करिणो आहे त माउ पीउ उन जी मदद ही करे। अगर उहो पंहिंजी इंट्रस्ट ही न ॾेखारींदो त माउ पीउ भी उन जी मदद कीअं करे सघंदो न। त असांखे जीवन में लक्ष्य रखी हलंदासीं त माण्हू त छा, भॻवानु स्वयं मदद कंदो आहे। अगरि तव्हां भॻवान खे यादि करे हुनखे बि सभु ॿुधाईंदा आहियो त है न। अगरि असां भॻवान खे यादि कंदासीं, भॻवान खे बि सभु कुझु ॿुधाए करे हलंदासीं त असां में हिमत बि ईंदी, शक्ति बि मिलंदी, माण्हू बि सहयोगी थींदा। पहिरियों माण्हू छा कंदा आहिनि, माण्हुनि खे सहयोगी ठाहिण जी सोचंदा आहिनि। पहिरियों असांखे भॻवान खे यादि करे ख़ुदि लक्ष्य रखिणो आहे कि हा मूंखे इहो करिणो आहे। त जॾहिं असां लक्ष्य रखंदासीं न त ओड़ा असां में लक्षण बि ईंदा आहिनि ऐं हुन अनुसार असां कर्म बि कंदा आहियूं। त बाबा चवंदा आहिनि कि पहिरियों भॻवान खे यादि करे भॻवान खे चओ, भॻवान जे भरोसे हलंदासीं, भॻवान ते निश्चय रखी हलंदासीं त माण्हू आपे ई मदद कंदा। अगरि असां भॻवान जे मथां निश्चय न रखंदा आहियूं न, माण्हुनि जे मथां निश्चय रखंदा आहियूं त पोइ भॻवान ई चवंदो कि तव्हांजा माण्हू ई आहिनि त मूंखां छो था पुछो, माण्हुनि खां ई पुछो वञे न। भॻवान बि चवंदो माण्हुनि खां ई पुछो वञे, मूंखां छो था पुछो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि परमात्मा जे मथां विश्वास रखी, हिमत रखी हलंदासीं त असांजो ॾाढो कार्य सहज ई पूरो थी वेंदो। तॾहिं चईंदा आहिनि न, हिमत बचे मदद बाप। भॻवान बि तॾहिं मदद करे सघंदो आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि हमेशह न जीअं दुनिया में माण्हू व्रत रखंदा आहिनि त भॻवानु चवनि था कि तव्हांखे कहिड़ो व्रत रखिणो आहे। भॻवान त असांखे चयो ई दृढ़ संकल्प जो व्रत रखो। कोई भी बुराई, कोई भी अवगुण के त्याग करण जो दृढ़ संकल्प करो कि अॼु खां मां हीअं कंदमि, अॼु खां मां हीअं न कंदमि। मां न चिल्लाईंदमि मतिलबु न चिल्लाईंदमि,
आहे, न चिड़ंदव मतिलबु न चिड़ंदव। मां कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो न चईंदव मतिलबु न चईंदव। त इहे जॾहिं असां दृढ़ निश्चय कंदा आहियूं न त परमात्मा जी बि असांखे मदद मिलंदी आहे। भॻवान बि असांखे कॾहिं मदद करे सघंदो जॾहिं असां दृढ़ निश्चय कंदा आहियूं, दृढ़ संकल्प करो। है न, हिकु त कमु करण में बि थींदो आहे, हिकु थींदो आहे कि पंहिंजो अवगुण कढण में बि असांखे दृढ़ निश्चय हुजिणो खपे, पको मन में हुजिणो खपे। तॾहिं असां पंहिंजे पाण जे अवगुणनि खे बि सुधारे सघंदा आहियूं, पंहिंजी बुराइनि खे बि छॾे सघंदा आहियूं। अॼु माण्हू चाहे त पंहिंजी बुराइनि खे छॾे सघंदो आहे हिकु बार अगरि सोचे त, पर माण्हू सोचंदो अगरि कंहिंखे क्रोध आहे, उहो सोचे कि मूंखे अॼु खां क्रोध न करिणो, उहो मन में दृढ़ निश्चय करे। ईंदियूं हुनजे साम्हूं बि परिस्थितियूं ईंदियूं जंहिंमें हुनखे गुस्सो करिणो पहिरियों उहो कंदो हुयो, लेकिन हाणे हुन दृढ़ निश्चय कयो अथई न त पहिरियों त ॻाल्हियूं ॾाढियूं ईंदियूं असांखे पको करण लाइ। पोइ माण्हू सोचंदा आहिनि अरे मां त इहो गुस्सो छॾियो आहे त माण्हू ॿियो ई मूंखे चरियो करे छॾियो अथई, तंहिंखां त मां गुस्सो करां ई न, त ईअं कीअं हलंदमि, ईअं त मूंखे जीअण न ॾींदा। त पोइ वापसि शुरू करे छॾंदो गुस्सो करणु। लेकिन बाबा चवंदा आहिनि कि जीअं असां वैद्य जी दवाई कंदा त बीमारी पहिरियों उथल खाईंदी आहे न, पोइ ख़तमु थी वेंदी आहे। उहा ई बाबा असांखे चवनि था कि जॾहिं असां परमात्मा सां दृढ़ निश्चय कंदा आहियूं न त असां वटि ॾाढी अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जंहिंसां असांखे गुस्सो अचे, लेकिन अगरि मां पंहिंजे पाण में पकी आहियां ऐं कंहिं माण्हू खे बि तव्हां चईंदो न भई अॼु खां मां गुस्सो न कंदमि, त उहो माण्हू बि चईंदो अच्छा हीअ गुस्सो न कंदो, ईअं कीअं न कंदो, मां हाणे हिनखे गुस्सो थो ॾियारां। त उहो तव्हां वटि ईंदो, तव्हांखे गुस्से कोई अहिड़ी ॻाल्हि चईंदो, ऐं अगरि तव्हां पंहिंजो पको निश्चय, पको दृढ़ संकल्प न कयो हूंदो त तव्हां ॻाल्हियुनि में अची करे पंहिंजो उहो बि छॾे सघंदा आहियो जो तव्हां प्रॉमिस कयो आहे भॻवान सां कि असां गुस्सो न कंदासीं, त गुस्सो वरी करे छॾंदा। तव्हां चईंदो ॻाल्हि ई अहिड़ी हुई, ॻाल्हि ई अहिड़ी हुई कि गुस्सो अची वियो। कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, असां कंहिंखे दान ॾिनो आहे क्रोध, असां कंहिंसां प्रॉमिस कई आहे, ॻाल्हि वॾी आहे या प्रॉमिस वॾो आहे, ऐं प्रॉमिस कई कंहिंसां आहे, भॻवान सां, है न। माण्हू भॻवान जे अॻियां जो प्रॉमिस कंदो आहे न हुनखे एॾो महत्व न ॾींदा आहिनि, माण्हुनि जे अॻियां जो प्रॉमिस कंदा आहिनि हुननि खे ॾाढो महत्व ॾींदा आहिनि, छो जी भॻवानु ॾेखारे में न ॾींदो आहे न, भॻवानु ॾेखारे में न ॾींदो आहे त सोचंदा आहिनि हा भई भॻवानु त ख़ुदि त मथे वेठो आहे, ॻाल्हियूं त असांखे फेस करणी थी पवे न। लेकिन अॼु तव्हां क्रोध छॾंदव या कोई बि बुराई या अवगुण छॾंदव न, फ़ाइदो तव्हांखे ई आहे, न त टाइम वेस्ट ॾाढो थी वेंदो, संबंध बि ॾाढा, संबंधनि में बि ॾाढी हेठि मथे थी वेंदी आहे ॻाल्हि, है न। पोइ माण्हू अकेलो वेही त बोर थी वञे न। अॼु माण्हू पंहिंजे नेचर खे नथो चेंज करणु चाहे, जॻह चेंज कंदो, माण्हुनि सां अलॻि रहंदो, लेकिन पंहिंजे खे चेंज नथो करे, है न। ॾिसो कहिड़ी दुनिया मतिलबु थी वई आहे, छो जो कंहिंखे झुकणु पसंदि न आहे, कंहिंखे कंहिंसां भई इहो वॾो थी वेंदो, हिन जो मां चयो मञंदमि या हीअं झुकी करे हलंदमि त इहे ख़ुदि खे वॾो सम्झंदो, इहे कंहिंखे वणे नथो। त माण्हू बि सोचनि था असां केसि ताईं झुकूं, लेकिन अगरि अॼु तव्हां झुकंदव न, अॼु तव्हां क्रोध न कंदव, अॼु तव्हां क्रोधी जे अॻियां बि शांति रहंदव, घर में बि
संबंधनि में बि सहन करे हलंदा हो त तव्हां परमात्मा जे नज़दीक हूंदा आहियो। असां सची में सहन न कंदा आहियूं। असां छो जी साम्हूं भले ई माण्हू चुप रहे, भले ई माण्हू पंहिंजी ससु जे साम्हूं कुझु बि न चए, अॼुकल्ह त न हूंदो आहे, अॼुकल्ह त चई ॾींदा आहिनि सभु, पर जेको माण्हू चईंदो न पहिरियों मां त चुपचाप सहन कंदी हुअमि, चुपचाप ॿुधंदी हुअमि, लेकिन आख़िर त पाप जो घड़ो भरिजंदो। ऐं ॿियो तव्हां हुन समय त चुप था रहो, लेकिन पीठ पीछे त बुराई था करो न, त हुनखे सहन थोरी चईंदासीं। सहन करणु मतिलबु साम्हूं बि चुप, पीठ पीछे बि कोई तव्हांखां पुछे त बि चुप, मन में बि चुप। उहो थींदो आहे, ईअं न थींदो आहे। उहो तॾहिं थींदो जॾहिं असां पूरी ॻाल्हि परमात्मा खे ॾेई छॾूं। जीअं नंढो ॿारु हूंदो आहे न, अगरि नंढे ॿार खे कोई कुझु ॻाल्हि हूंदी आहे त उहो छा कंदो, उहो पंहिंजे मम्मी पापा खे ॿुधाए छॾंदो। अॼु अगरि टीचर चईंदी नंढे ॿार खे कि कल्ह हीअ चीज़ खणी अचणी आहे त ॿारु छा कंदो, माउ पीउ खे ॿुधाईंदो, ख़ुदि आराम सां खेॾंदो रहंदो। अगर कल वो चीज़ न भी खणी हो तो छा चईंदो, मैंने तो मम्मी को बोला था ना, मां तो मम्मी के चयो हुयो। त टीचर त मम्मी पापा के ही चईंदी न कि तव्हां ॿार खे ये चीज़ छो न ॾींदा आहियो, मां चई जेकी है न, ॿार खे ॾींदव त ठीकु आहे, न ॾींदव त उहो बि चईंदो कि मूंखे त ॾिनी न आहे। त बाबा चवनि था ईअं ई असांखे बि रहणो आहे। जॾहिं असां ख़ुदि खे परमात्मा जो ॿार सम्झी करे हलंदासीं न, तॾहिं ई असां बेफ़िक्र रही सघंदा आहियूं, तॾहिं ई असां सुठी रीति जीवन में रही सघंदा आहियूं, तॾहिं ई असां सभु कुझु सहन बि करे वठंदासीं समय। ऐं ॿी ॻाल्हि आहे, अगरि तव्हां बिज़ी रहंदा आहियो, जेको माण्हू बिज़ी रहंदो आहे न, हुननि खे कोई कुझु चई बि वञे न त उन्हनि खे उहो न, उहो पंहिंजी ई दुनिया में बिज़ी रहंदा। हा, अगरि कोई माण्हू सोचे कि त असांखे कुझु अहमियत ई नथो ॾिए, इहे त ख़ुदि जे कम में ई बिज़ी आहे, असां हेॾो चऊं था त बि ॿुधे नथो, ऐं ज़्यादा ई कोई माण्हू परेशान कंदा, पोइ उहो चईंदो कि हा, त बि अगरि उहो चाहे त किनारो करे परमात्मा जी यादि में हली हले न। असां कंहिंखे बैक पुठियां वापसि सां अगरि उन्हनि खे जवाबु ॾिनो, कुझु चयो, त उहो सहन न थींदो। त बाबा असांखे चईंदा आहिनि कि तव्हांखे सहन करणु मतिलबु मन में बि शांत, मुख सां बि शांत, कंहिं टे खे पतो ई न लॻे, ऐं तव्हां हुन माण्हू सां बि सुठी रीति हलो। सुठी रीति मतिलबु उहो त थोरी बहुत घटि थींदी आहे, मतिलबु कि असांजे मन में हुन जे लाइ बुरी भावना न हुजणी, बुरो व्यवहार न हुजणो खपे। जीअं नंढा ॿार कीअं हूंदा आहिनि, हाणे नंढे ॿार खे अगरि माउ पीउ डांटंदो मारंदो त ॿुधायो, उहो वापसि माउ पीउ वटि न वेंदो, भुलिजी वेंदो आहे, उहो त भुलिजी वेंदो आहे। हुन खां पुछो मम्मी मारी, थोरे समय खां पोइ हुनखे यादि बि न हूंदो। अगरि ॿार खेल कूद में बिज़ी थी वेंदो आहे न, ऐं वापसि सां मम्मी मम्मी पापा पापा कंदो रहंदो न, ॿार खां इहा ॻाल्हि असांखे सिखणी खपे। लेकिन चलो असांखे असां वॾनि सां वापसि ईअं भई कोई चईंदो आहे, उहो अगरि ज़्यादा असां सां न वापसि ईअं हलियो मिलियो न चाहे त असां पंहिंजे मन में न रखूं। असां पंहिंजो पाण ई खेॾंदा रहूं। जीअं ॿार न अगरि वापसि अगरि मम्मी पापा वटि न बि वेंदो त आराम सां खेॾंदो रहंदो, खाईंदो रहंदो, पीअंदो, ख़ुशि रहंदो। पोइ माउ पीउ चईंदा न, ॾिस हिन खे परवाह ई न आहे, असां ईअं चएसीं ऐं वापसि कयूं आराम सां। लेकिन ॿार जे मन में बि
कई ॿारनि जे मन में धीरे धीरे सम्झंदा आहिनि त अॼुकल्ह बचपन में सम्झी था वञनि त दूर थी वेंदा आहिनि, न त ज़्यादातर उअं ई रहंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था सहन करणु समाइणु मतिलबु मन ऐं मुख सां शांति, ऐं हुन जे लाइ असांजो बिहेवियर बि चेंज न थिए, इनखे चइबो आहे सहन करणु। त बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि मूंखे छा करिणो आहे, सहन बि करिणो आहे, समाइणो बि आहे, ऐं सर्व जे प्रति शुभभावना शुभकामना बि रखणी आहे। तॾहिं चईंदासीं कि हा तव्हां हुन रीति हलो था, तव्हां परमात्मा खे पंहिंजो सम्झी करे उनखे सभु कुझु ॾेई करे हलो था, ख़ुदि जे मथां बोझ नथा कयो। ख़ुदि जे मथां बि न, असां अगरि अकेला सोचंदासीं न मां सहन करे छॾंदमि, उहो बि न थींदो। असांखे भॻवान खे ॿुधाइणो ई पवंदो आहे, भॻवान खे सभु कुझु ॾियणो ई पवंदो। असांखे भॻवान खे सभु कुझु ॿुधाए करे सभु कुझु ॾियणो ई पवंदो। त बाबा चवनि था इन रीति असांखे सभु कुझु परमात्मा नंढो ॿारु सम्झो कि मां नंढो ॿारु आहियां, मां नंढो ॿारु आहियां, ऐं हीअ जेको बि मूंखे चए थो तूं अहिड़ी आहे अहिड़ी आहे वेड़ी आहे, तूं हीअं न कर, त असांखे उहे सभु ॻाल्हियूं एज़ इट इज़, जीअं नंढो ॿारु न हूंदो आहे, चईंदो न मम्मी मूंखे हिन हीअं चयईं हीअं चयईं, पोइ हुन हीअं चयईं, है न, हूंदो न। त बाबा असांखे चवनि था जीअं नंढो ॿारु न हूंदो, अगरि हुनखे कोई कुझु चईंदो न त उहो झटि ईंदो, चईंदो मम्मी मूंखे उहो हीअं पई चए हीअं पई चए हीअं पई चए, हुनखे अर्थ सम्झ में न आयो हूंदो, उहो अची करे पंहिंजी मम्मी खे मम्मी मूंखे उहो हीअं छो पियो चए, मम्मी मूंखे उहो हीअं छो पई चए। त हीअं असांखे ईअं असांखे नंढो ॿारु थी वञे, ईअं असांखे परमात्मा खे नंढे ॿार जीअं चइणो कि मम्मी ॾिस उहो मूंखे हीअं पई चए। परमात्मा सां त सर्व संबंध जोड़ना आहे न, चाहे पिता चाहे मां चाहे कुझु बि। त मम्मी ॾिस मूंखे उहो हीअं पई चए, बाबा ॾिस मूंखे हीअं पियो चए, या गुरू चओ गुरू ॾिस मूंखे उहो हीअं पियो चए हीअं पियो चए हीअं पियो चए, अलाए छा पियो चए, हाणे तव्हां ॾिसी वठो, बसि ॻाल्हि ख़तमु। त हीअं असांखे हिकदमि इनोसेंट ठहिणो, ज़्यादा अगरि असां होशियारी कंदासीं चालाकी कंदासीं न त असांजो परमात्मा सां उहो कनेक्शन न जुड़ी पाईंदो। भॻवान खे हिकदमि सिधा ॿार सुठा लॻंदा आहिनि, सिधा मतिलबु इहे बि न बिल्कुलु उन्हनि खे कुझु अतो पतो ई न आहे इहे छा आहे छा न, नॉलेज रहंदी आहे उन्हनि खे, लेकिन उहो पंहिंजे मन में न रखी सभु कुझु बाबा खे ॾेई छॾंदा आहिनि। त अॼु बाबा असांखे चवनि था कि हिकु त असांखे सदा हिमत रखी अॻियां हलणो आहे, हिमत रखी कमु करिणो आहे, ॿियो दृढ़ संकल्प करे पंहिंजे अंदरां सभु कमी कमज़ोरियुनि खे कढी छॾियो। दृढ़ संकल्प ई व्रत रखणु, दुनिया में माण्हू व्रत रखंदा आहिनि, पर परमात्मा चवनि था व्रत कहिड़ो रखो, दृढ़ संकल्प जो रखो। रोटी न खाइण जो व्रत रखी छा कंदो, अच्छा हिकु ॾींहुं रोटी न खायो, हुन जे बदिले माण्हू ॿियो चीजूं केॾियूं खाए थो, हुन जे बदिले माण्हुनि खे केॾो संकल्प थो हले, अरे अॼु रोटी न खाइणी आहे, वरी एसिडिटी न थी वञे, वरी मथो न सूर थिए, अॼु रोटी न खाइणी आहे, वरी कमु बि कंदा घर जो त शरीर खे त खपे न, वरी मथो सूर थींदो, वरी कई माण्हू सोचंदा आहिनि कॾहिं राति थींदी त रोटी खाऊं, वरी थकान बि थी वेंदी आहे न। भई ॾिसो मंदर जा पुजारी आदि जो व्रत जप कंदा आहिनि, भई उन्हनि खे त उहो ई थोरो बहुत जो बि कमु आहे, ऐं हुतां जे वातावरण सां उन्हनि खे शक्ति बि मिलंदी,
हाणे घर गृहस्थी में तव्हां हुते ई टीवियूं थी हलनि, हुते ई ॻाल्हियूं थी हलनि, हुते ई घर जो कमु करिणो आहे, ॿियनि माण्हुनि खे त ॾियणो आहे न टाइम सां। तव्हां अकेला थोरी आहियो, है न, तव्हांखे ॿियनि जो बि त रखिणो आहे न, घर जो बि कमु करिणो हूंदो आहे, त शरीर खे त खपे, शरीर सां ई त कमु करिणो न। माण्हू चईंदो न, जंहिंजे नाम जो व्रत रखंदा चईंदा उन जी कृपा थींदी या उहो मदद कंदो, त मदद बि वठो था, अहिड़ो बुख में रहो छो था, अहिड़ा त रोटी खाओ, हुनजो नाम जपो, मतिलबु हुनखे यादि करे रोटी बि ठाहियो, खाओ बि, त उहो बि मदद कंदो। फालतू में असां उन्हनि जी मदद खे वेस्ट करो न, इहो बि कर्जो चढ़ंदो, है न, सभु हिसाब किताब थींदो। अॼु अगरि तव्हां भॻवान जी जाते तव्हां करे था सघो हुते बि नथा करो ऐं भॻवान खां मदद था घुरो, त इहे बि जीअं असां कंहिंखां मदद था घुरूं त उनखे बि ॾियणी पवंदी न, त इहे सभु हिसाब किताब थींदो आहे। माउ पीउ खे बि आहे न, जंहिं समय ॿार पंहिंजो कमु करणु सिखी वञे न, उनजो कमु न कंदा करो, छो जो हिसाब लॻंदो आहे न। अॼु ॾिसो एॾा माण्हू दुखी छो आहिनि, एॾा माउ पीउ बि बुढ़ापे में दुखी आहिनि, त ॿार बि दुखी आहिनि, छो जो ॿार वॾे ताईं माउ पीउ खां सेवा थो वठे, पोइ बुढ़ापे में हाणे हुन माउ पीउ जी त आदत पइजी ॿारनि जो ई कमु करण जी, हाणे पोइ हुन खां पोइ हुनजी ज़ाल अची वेंदी त उहो कंदी, पोइ उहो माउ पीउ त अकेला थी वेंदा आहिनि। पोइ माउ पीउ जी ॿार अगरि ओतिरी सेवा न करे त उहो कर्जो चढ़ंदो आहे न, त ग़लति कमु त माउ पीउ था करनि न। अगरि जेका ॿार ॾिसो घणे साले जो थींदो त पंहिंजो कमु करे सघंदो आहे न, थोरो बि वॾो थींदो न, ॿी पंहिंजे जॾहिं फस्ट क्लास ताईं ईंदो त पंहिंजे पाण सनानु करणु त सिखी वेंदो आहे, कपिड़ा पाइण बि सिखी वेंदो आहे। हा भले चलो स्कूल वञिणो आहे, काॾे वञिणो त तव्हां हुनजी थोरी मदद करे छॾो, रोटी खाइण बि सिखी वेंदो आहे। बाक़ी रहियो कपिड़ा, अगरि असां हुनखे चऊं हा भई हीअ पंहिंजो चीज सामान जॻह ते रखिए, सॼो ॾींहुं पढ़ाई न करो। माउ पीउ छा कंदा आहिनि, न कि वीचारो पढ़े थो हीअं थो करे, न, इहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे कमज़ोर था ठाहियो। पोइ छा पढ़ाई करे थो त छाहे जो अचे पंहिंजे स्कूल मां पंहिंजो बैग जॻह ते रखे, पंहिंजी ड्रेस, पंहिंजो शूज़, पंहिंजा कपिड़ा ख़ुदि जॻह ते रखे न, चलो धोई प्रेस करे ॾियो तव्हां, पर जहिड़ी छुटी हुजे त हुनखे धोइण बि सेखारियो। पहिरियों हॉस्टल में माण्हू मोकिलींदा हुया न ॿारनि खे, हुते सभु सेखारींदा आहिनि। अॼुकल्ह त उहो ट्रेंड न आहे, अॼुकल्ह सेफ्टी न आहे, लेकिन घर में ई जॾहिं ॿारु थोरो बि वॾो थिए थो न, पंहिंजो कमु करणु सिखी थो वञे, त हुनखे पंहिंजो कमु ख़ुदि ई करिणो ज़रूरी आहे। छो जी अगरि तव्हां अञा ताईं बि हुनजो कमु कंदा त हुनजो बोझ चढ़ंदो आहे ॿार जे मथां। पोइ अगरि ॿारु उहो चुकतू न करे त हुनखे भारीपन लॻंदो। माउ पीउ चईंदा असां छा करूं, असां त तव्हांजो कमु हुयो ॿारनि खे वॾो करणु, उन्हनि खे सेखारणु, हाणे सिर्फ़ु तव्हां मथां ध्यानु ॾियो, उन्हनि खे थोरो चई करे, उन्हनि खे सेखारे करे उहो असांखे ध्यानु ॾियणो आहे। बाक़ी कमु करणु असांखे ॿारनि खे ई कराइणो आहे। त सिर्फ़ु पढ़ाई जे कारण माण्हू छा थो करे कि ॿार जो ये सभु चीज़ूं जो जीवन जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि न, अॼु अगरि ॿार खे असां हफ़्ते में हिकु बार बि तव्हां अगरि वॾो आहे त घर जा झाड़ू पोछो कराए न, हुनजो अहंकार ख़तमु थी वेंदो, चाहे छोरो आहे चाहे छोरी आहे। छोरनि खे बि बिगाड़ण वारो केरु न, इहो छोरो थोरी कमु कंदो, हुनखे हथ में रोटी ॾींदा, पाणी ॾींदा, न, छोरो बि हुजे त बि हुनखे चओ हिकु ॾींहुं घर जा झाड़ू पोछो करिणो ई आहे, त हुननि जो अहंकार टुटंदो। अॼु नंढे नंढे ॿारनि में बि अञा थोरा वॾा थियनि न त अहंकार थो अची वञे, लेकिन घर जो कमु करण सां, झाड़ू पोछो करण सां, पंहिंजो बाथरूम क्लीन करो, पंहिंजे कपिड़ा धोइण सां
इन सां इंसान जो अहंकार आपे ई ख़तम थी वेंदो। अॼुकल्ह झाड़ू पोछो मायूं थी करनि, ॿार थोरो ई वॾो चईंदो मां छो करां, आंटी जी कंदी न। त कपिड़ा धोइण वारी कपिड़ा धोए थी, बासण जेसिताईं अगरि असां ॿारनि खे ईअं कराईंदासीं न त हुननि खे इहो बि सम्झ में न ईंदो भई असां कपिड़ा फालतू में हेॾा कढूं था, बर्तन हेॾा कढूं था, धोइण में सर्फ लॻंदो, पाणी लॻंदो न। इहे त ॿारनि खे सम्झ में ईंदी न आहे। हुननि खे चओ एतिरा ई पैसा मिलंदा महीने भर में, त हुननि खे ख़र्चो बि पतो लॻी वेंदो कि हा भई एतिरे रुपए में ये चीज़ूं मिलंदियूं आहिनि त मूंखे हीअं सोचे सम्झी करे हलणो। भले त हुननि खे ज़रूरत आहे, हुनजी इच्छा आहे, सिखाइण लाइ असांखे ईअं करिणो पवंदो। त माउ पीउ चईंदा न न पढ़े थो वीचारो, छोरो आहे, इहो थोरी कंदो। लेकिन इहो ई त सुठो मनुष्य ठाहिण, इहो ई त अॼुकल्ह माण्हू इहे ई त नथा सेखारीनि ॿारनि खे। बसि मुंहिंजो ॿारु पढ़े थो, मुंहिंजो ॿारु कोचिंग वेंदो आहे, पढ़े थो, कॉलेज थो पढ़े, हुन खां पोइ शादियूं कराईंदा, ॿई लड़ी झगड़ी करे डिवोर्स वठी बसि छुटी। छो जो माउ पीउ सिखायो ई न आहे झाड़ू पोछो करणु, बर्तन मांजणु, ख़ुदि जो कम से कम ख़ुदि सेखारींदव त ॿारनि खे निरहंकारीपन बि ईंदो, सम्झ बि ईंदी भई हिकु बर्तन धोइण में केतिरो पाणी लॻंदो आहे, केतिरो सर्फ लॻंदो आहे, केतिरो टाइम लॻंदो आहे। त धीरे धीरे ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे कि बोझ चढ़ंदो आहे माउ पीउ जो ॿारनि जे मथां। ऐं अॼुकल्ह जा ॿार त पोइ पढ़ी लिखी नौकिरी धंधो करे पोइ पंहिंजा घर संभालनि था। पोइ माउ पीउ जो बोझ जेको चढ़ियल आहे उहो कीअं ख़तमु थिए? पोइ जंहिंजे कारण माण्हू सम्झे ई नथो न अॼु जीवन में दुख छो आहे, हुन जा कई कारण आहिनि। इहे सभु माण्हू कर्मनि जी गति नथो सम्झे, बसि हिकु अंध में ई हले थो। लेकिन हर कर्म जी गति थींदी आहे। अॼु अगरि नुंहुं ससु जी न मञंदी, ससु हुनखे पुटु ॾिनो अथई न। हिकु अगरि उहो सोचे थी हाणे मां पंहिंजी गृहस्थी ख़ुदि हलाईंदमि, लेकिन हुनखे पति कंहिं ॾिनो, हुनखे वॾो अहिड़ो पाले करे कंहिं ॾिनो, त हुनजी बि हुनखे करणी ई पवंदी। लेकिन उहो सम्झंदा न आहिनि त जीवन में ठोकर खाईंदा आहिनि। पोइ वई ठोकर खाइण खां पोइ माण्हू भॻवान खे यादि थो करे, पोइ पुछे थो पंडितनि खां मूंखे ईअं छो आहे। पोइ चईंदो तुंहिंजी ससु जे जो दोष थी तुंहिंजे मथां। ऐं पहिरियों सम्झायो त पंहिंजे ई अहंकार में अंदरि। त हिन करे असांखे सिर्फ़ु पढ़ाई न आहे, जीवन में कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे। बोझ जो चढ़ंदो आहे न उहो ॾाढो जीवन में माण्हू खे अॻियां ई न वधण ॾींदो। उहा बि जानकारी असांखे ॿारनि खे ॾेई करे समय अचे त उन्हनि खे इहे बि असांखे सेखारिणो खपे, ताकी तॾहिं त उन्हनि जो जीवन अॻियां वधंदो न। अॼु ॾिसो मैक्सिमम उमिरि केतिरी हूंदी आहे माण्हुनि जी, 40-50 हूंदी। उन मां त माण्हू 12-20 साल 15 साल त पढ़ाई में ई कढी थो छॾे। पोइ जेकी सिखण जी उमिरि हुई उन में न सुठी पढ़ाई करी, न कुझु पंहिंजो कुझु सिखियो, बसि ईअं ई हले थो माण्हू। कोई जीवन जीअण जी जेकी शिक्षायूं आहिनि उन ते ध्यानु नथो ॾिए। इन करे माण्हू अॼुकल्ह नंढेपन में ई ॿारनि खे या ज्ञान वग़ैरह ॿुधाइणु ज़रूरी आहे। अच्छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना निर्बल सां बलवान ठही असंभव खे संभव करण वारा हिम्मतवान आत्मा। बाबा चवनि था हिम्मत बच्चे मदद बाप। हिन ॻाल्हि खे सदा यादि रखो कि मां हिम्मत कंदमि त ई परमात्मा मुंहिंजी मदद कंदो। लेकिन कॾहिं जॾहिं असां हुनखे यादि करे हलंदासीं त ख़ुदि खे निर्बल न सम्झो।
मां परमात्मा जो ॿारु बलवान आहियां ऐं हिम्मतवान आहियां। इन स्मृति सां हलंदव त असंभव खे बि संभव करे ॾींदो। स्लोगन आहे दृढ़ संकल्प करण ही व्रत वठणु। दृढ़ संकल्प करण ही व्रत वठणा, बाक़ी शरीर खे बुखो रखी करे व्रत न रखो। दृढ़ संकल्प जो व्रत रखो। सच्चा भक्त कॾहिं व्रत खे तोड़दा न आहिनि। लेकिन असांखे छा कहिड़ो व्रत रखी करे तोड़णो न आहे? भई अॼु अगरि मां भॻवान खे प्रॉमिस थी करां कि अॼु खां मां ज़िद न कंदमि, रोईंदमि न, गुस्सो न कंदमि, त अॼु खां न ई कंदमि। ये कॾहिं बि तोड़णो न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।